नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जी अघनि में वाध सबबि अवाम परेशान आहे। काज़ी अहमद जे टैक्सी ड्राइवरनि जी कारोबार ते बि घणो नुक़सान पहुतो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुल्फ़कार टांवरी। असां हींअर काज़ी अहमद जे जाम टैक्सी स्टाफ ते मौजूद आहियूं, जिते हुकूमत तरफ़ां तेल जा अघ वधाइण सबबि टैक्सी जे कारोबार ते केतिरा असर पिया आहिनि। इन हवाले सां त ड्राइवरनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जे कारोबार केतिरो मुतासिर थियो आहे। महांगाई तमामु जेको आहे घणी थी वई आहे, पेट्रोल चढ़ी वियो आहे, किराया आहिनि कोन को। असां ॿ ॾींहं बेरोज़गार वेठा आहियूं। गवर्नमेंट खे अपील था कयूं, पर महिरबानी करे कुझु को पेट्रोल ते को सीएनजी ते लाथ कनि, को लहे। साईं, असां ते वॾो असर थी वियो आहे। 4-5 ॾींहं ते हाणे बीठा आहियूं, माण्हुनि खे था किरायो ॿुधायूं, वापसि हलिया था वञनि। असांखे तमामु हींअर गुरबत वधी वई आहे। जेको आहे त असां गवर्नमेंट खे अपील कंदासीं त कुझु हिन ते कंट्रोल कयो वञे, पेट्रोल ते या ॿियूं शयूं आहिनि अहिड़ियूं। असां टैक्सी ड्राइवर आहियूं, हींअर रोज़गार असांजो कोन्हे। असां वज़ीर आज़म खे अपील था कयूं त हिननि खे सस्तो कयो वञे त असांजो रोज़गार शुरू थी वञे। हर शइ में कुझु घटिताई थिए। असां ग़रीबनि जी रोज़ी आहे। 4-4, 5-5 ॾींहं बीठा आहियूं हिते। जे कुझु सस्ताई हूंदी त हर को हलंदो असां सां। बाक़ी जेतिरियूं महांगायूं हूंदियूं त असां सां अचण लाइ केरु तयारु कोन्हे। पेट्रोल जी क़ीमत में वधण सां बिल्कुलु जेको आहे असर पियो आहे। असां टैक्सी ड्राइवरनि खे हींअर भाड़ो किरायो वारे में न आहे। महांगाई लॻी पई आहे। हर माण्हू ग़रीब आहे। गरीब माण्हू आहिनि, किराया जेके असां वधायूं था त हू बि किरायो कोन था भरे सघनि। असांजी बि रोज़ी कोन थी खुली सघे। असांजे लाइ न त ग़रीब माण्हुनि जे लाइ माना सोचियो वञे, उहे बि माना जेको आहे सो लाज़मी कंहिंमहिल कंहिंमहिल उन्हनि खे बि टैक्सी जी ज़रूरत पवे थी। जिते हींअर असां जाम टैक्सी स्टाफ ते मौजूद हुआसीं, जिते तेल में वाध सबबि जेके ड्राइवर सख़्तु परेशान हुआ, हुननि जो मुतालबो हालांकि हुकूमत सां मुतालबो हो त तेल जी क़ीमतूं ऐं सीएनजी क़ीमतुनि में घटिताई कई वञे, जीअं हू पंहिंजो रोज़गार करे सघनि। कैमरामैन दरिया खान सां गॾु ज़ुल्फ़कार अली टांवरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अहमद। नाज़रीन, हीअ वक़्तनि जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट dharti tv.tv ऐं ॾिसंदा रहो धरती न्यूज़।